सिंध हुकूमत अण रजिस्टर्ड गाड़ियुनि जे मालिकनि खे 10 मई ताईं गाड़ियुनि जी रजिस्ट्रेशन कराइण जी हिदायत करे छॾी। 10 मई खां पोइ अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियूं ज़ब्त कयूं वेंदियूं। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियूं रखंदड़नि खे गुज़ारिश आहे त उहे रजिस्ट्रेशन कराइनि। 10 मई खां पोइ अण रजिस्टर्ड गाड़ियूं रोडनि ते नज़र न आयूं। रजिस्टर्ड गाड़ियुनि जी टैक्स अदा न कई वई त चालान कयूं वेंदियूं। असां स्कूलनि में शागिर्दनि जूं ड्रग टेस्टूं कराईंदासीं। शागिर्दनि खां मुनशियात विकिरो कंदड़नि बाबति पुछियो वेंदो। मुनशियात फरोशनि जो पतो पवण ते सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। मुनशियात ख़िलाफ़ रुगो शहरनि में टारगेट ऑपरेशन न पिया कयूं, सरहदनि ते बि कमु कयो वेंदो। कच्चे में सिंध पुलिस खे वॾी कामयाबी मिली आहे। कच्चे में चेक पोस्टूं ठही रहियूं आहिनि ऐं ऑपरेशन हली रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जूं मखसूस सीटूं ॿियनि सियासी जमायतुनि खे ॾियण बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे रहिया आहियूं। ॿियनि पार्टियुनि खे सीटूं ॾियण जो फ़ैसिलो मुअत्तल कयो आहे। फ़ैसिले जी मुअत्तली वाधू सीटूं ॾियण जी हद ताईं हूंदी। हिकु सवाल आहे त छा विरहायल सीटूं ॿीहर विरहाए सघजनि थियूं। ॿियो इहो त मखसूस सीटूं उन लाइ विरहायूं वयूं त हाउस पूरो थिए, उन में ग़लती किथे आहे। अदालत केस जी ॿुधणी 3 जून ताईं मुलतवी करे छॾी। मखसूस सीटूं ॿियनि जमायतनि खे ॾिनियूं वयूं। ही असांजूं मखसूस सीटूं हुयूं। असां सां गैर आइनी ऐं गैर क़ानूनी सलूक थियो आहे। असां इहो चई रहिया आहियूं त कंहिं जमायत खे उन जे हक़ खां वधीक सीटूं नथियूं मिली सघनि। इन्हनि मखसूस सीटुनि ते सुन्नी इतिहाद काउंसिल जो हक़ हो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान सऊदी अरब सीड़पकारी फोरम जी इस्लामाबाद में इफ्तिताही तक़रीब मुल्क में मायूसी पखिड़ियल आहे, पर अहिड़ी का ॻाल्हि नाहे। मुल्क अॻिते वधंदो। सऊदी वापारी वफ़द अहम दौरे ते आहे ऐं 30 खां 35 कंपनियूं आयल आहिनि। असुल मक़सदु आहे त पाकिस्तान जा सीड़पकार मुल्क जी तरक़ी में पंहिंजो हिसो विझनि ऐं हिकु नओं ख़ाको अवां जे साम्हूं आंदो वञे। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक जी अताउल्ला तारण ऐं ॼाम कमाल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर ॼाम कमाल चयो त पाकिस्तान सीड़पकारनि खे सहूलतूं ॾियण लाइ पुरज़्म आहे। निजी शोबे खे हर तरह सां सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। मटा सटा वारे नाड़े जे ज़ख़ीरनि में लाॻीतो वाध थी रही आहे। बहितरीन मुआशी पॉलिसियुनि सबबि इस्तेहकाम पैदा थी रहियो आहे। गुज़िरियल 10 महीननि खां पाकिस्तान जी करंसी में इस्तेहकाम आयो आहे। तवानाई जो मसइलो हल करण लाइ कोशिशूं पिया कयूं। असांखे एक्सपोर्ट खे वधाइणो आहे। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब खे ख़िताब। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक चवे थो पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में तारीख़ी भाइराणा लाॻापा आहिनि। असांखे गॾिजी अॻिते वधण जी ज़रूरत आहे। गॾियल लाॻापनि खे हथी ॾियण ऐं मज़बूत करण लाइ उपाउ वठणा पवंदा। सऊदी अरब कुझु सालनि दौरान तेज़ी सां तरक़ी कई आहे। सऊदी वली शहज़ादे मोहम्मद बिन सलमान जो हलंदड़ महीने पाकिस्तान जे दौरे जो इम्कान। दौरे जे हवाले सां तारीख़ उनखे हतमी शक्ल ॾियण ते कमु जारी। सऊदी वली जो 2019 खां पोइ पाकिस्तान जो पहिरियों ॿितरफ़ो दौरो हूंदो। वज़ीर आज़म पारां दौरे बाबति इंतिज़ामी मामलनि जी पाण निगरानी करण जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां न्यूयॉर्क पुलिस जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द जी सरबराही PALS जे सदर अहमद खलील कई। वॾे वज़ीर सां घरू सेक्रेटरी आरजी सिंध ऐं ॿिया मौजूद। न्यूयॉर्क पुलिस जे वफ़द जो चवणु आहे त न्यूयॉर्क ऐं कराची शहरनि में काफ़ी हिकु जहिड़ाई आहे। असां सिंध पुलिस ऐं ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾेई सघूं था। न्यूयॉर्क पुलिस वफ़द जे वॾे वज़ीर खे आछ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त न्यूयॉर्क पुलिस वांगुरु हाणे सिंध पुलिस टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ॾांहुं गामज़न आहे। सिंध हुकूमत क्राइम ते कंट्रोल करण लाइ वॾी महिनत कई आहे। ख़िते जी सूरत हाल सबबि कराची हदफ़ रहियो आहे। अॼु कराची पुरअमन शहर आहे। हाणे सिर्फ़ स्ट्रीट क्राइम जो मसइलो आहे जंहिंजो जल्द ख़ात्मो कयो वेंदो। बलोचिस्तान जे नए गवर्नर शेख जाफ़र ख़ान मुंतक़िल उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब गवर्नर हाउस कोयटा में थी। बलोचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मोहम्मद हाशिम ख़ान गवर्नर खां हलफ़ वरितो। तक़रीब में बलोचिस्तान जे वॾे वज़ीर
सरफराज बुगटी सियासी कबायली अगवाननि शिरकत कई। कराची में इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग आउटलेट जी तकरीब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हुकूमत जो मक़सद माण्हुनि खे सहूलतूं ॾियणु आहे। सोलराइज़ेशन ज़रिए अवाम सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण या न थियण बाबति फ़ैसिलो CEC कंदी। असां वफ़ाक़ी हुकूमत सां सहकार करे रहिया आहियूं। मुल्की हालतूं अहिड़ियूं जिन में सहकार करणो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते कोयटा वेंदो। आसिफ अली ज़रदारी आला सतही इजलास जी सदारत कंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में आजियाणो ॾिनो वेंदो। आसिफ अली ज़रदारी सूबाई काबीना खां सवाइ पार्लिमानी मेंबरनि तोड़े सियासी कबायली अगवाननि सां मुलाक़ातूं कंदो। इस्लामाबाद हाईकोर्ट पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही के अस्पताल मुंतकिल करण या घर के सब जेल करार ॾियण वारी दरख़्वास्त मंजूर करे वरिती। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर परवेज़ इलाही की घरवारी कैसरा इलाही की दरख़्वास्त ते महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत परवेज़ इलाही के 15 ॾींहं अंदरि हाउस अरेस्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी के एडमिनिस्ट्रेटर ज़ाहिद इब्राहिम के हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। रजिस्ट्रार पारां क़ाइम कमेटी के सोसाइटी जो कम जारी रखण ऐं चूंडूं करण की हिदायत। सिंध में मैट्रिक जा इम्तिहान जारी। मीरपुर ख़ास शहीद बेनज़ीराबाद सखर ऐं लाड़काणे जे तालीमी बोर्ड्स पारां 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान वरिता पिया वञनि। लाड़काणे में अॼु फिज़िक्स जो पर्चो वरितो पियो वञे। कलम 144 लागू हुजण बावजूद कापी जी धूम मतल। इंतज़ामिया कापी रोकण में नाकाम। छापेमार टीमनि जा सेंटर्स ते दौरा। इम्तिहानी मरकज़नि में बिजली जी लोड शेडिंग जो मसलो बरक़रार। शागिर्दनि खे ॾुखियाणी।